ये मुझे हज़ूर क़िबला आला महबूब सैयदी मुर्शिद दिलबर साईं शायरा आऊं हज़ूर क़िबला आला महबूब मुर्शिद दिलबर साईं जे वॾे साहिबज़ादे हज़रत क़िबला मुझे दिल जे ठार मुझे अखियुनि जे नूर मुझे गिटीअ जे हार मुझे सूं मुझो सिंगार क़िबला साजन साईं अंसारी करम इन फ़कीर के नालायक के लायक कयो शुक्रगुज़ार आहियां। हाँ जो मुबारक मिड़ोई मूं गुनहगार के यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। जो मुबारक मिड़ोई मूं गुनहगार के यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। ॿियो मुबारक मिड़ोई हिन गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। हाणे हारनि जी हसरत न वीचार आ, हार छा जो मुंहिंजो यार खुद हार आ। ओ हाणे हारनि जी हसरत न वीचार आ, हार छा जो मुंहिंजो यार खुद हार आ। हार पाए घुमाया रखा हावते, हार पाए घुमाया रखा हावते, पर हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। है पर हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे त आसरो ई न हो, पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। और अभी मैं उर्दू में कुछ अशआर पेश कर रहा हूँ। मुझे उम्मीद है कि आपको ये अशआर ज़रूर पसंद होंगे। हाँ नजर मिला कर किसी ने यारो नजर का जादू चला दिया है, न जाने कैसी दिखाई नजरें जो पल में अपना बना लिया है। और गमे जुदाई में मर रहा हूँ, हजार हीले चला रहा हूँ। खुदा करे मैं देखूं उनको जो दिल में जीने समा गया है, न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया है। ये हुजूर की मोहब्बत के अशआर हैं। मुझे उम्मीद है कि आपको पसंद आए होंगे। और मेरे दोस्त अक्सर सिंधी दोस्त भी देख रहे हैं, मैं उनसे बात करना चाहता हूँ। उन्हनि सां कचहरी कंदो हलां तो हुजूर जी मोहब्बत ईमान जो जुज़ आहे। हुजूर जी मोहब्बत ईमान
ओहद जे मैदान में हिकिड़ो असहाबी हुयो जेको महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में ज़ख्मी थी पियो, जिस्म सॼो रतो हुयो, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻोल्हा में हुयो त काश हिन आख़िरी वक़्त में यार जो जलवो ॾिसां। हाय हाय, हिन आख़िरी वक़्त में हुज़ूर जो दीदार कयां, पंहिंजे महबूब जो दीदार कयां, पंहिंजे दिलबर जो दीदार कयां, यार के हिकिड़ो भेरो ॾिसां पोइ भली मरां या बचां, यार जान हर पासे निहारे पियो ऐं उन जी दिल मां आवाज़ निकिरे पियो त ख्याल को तेरी आहट की आस रहती है, निगाहों को तेरी सूरत की प्यास रहती है, ख्याल को तेरी आहट की आस रहती है, निगाहों को तेरी सूरत की प्यास रहती है, और तेरे बगैर किसी चीज की कमी तो नहीं, आका तेरे सिवा तबीयत उदास रहती है। और हुजूर गुजरिया हिन जी नजर महबूब मुस्तफा दे पई, अभी बन करीबन के रड़ करे या रसूल अल्लाह हेडे ने हारियो, या रसूल अल्लाह हेडे ने हारियो, अवां जे इश्क में अवां जो आशिक वनी रहियो आहे दुनिया में। हुजूर बि करीब आया, हे बरणदो ज़ख्मी करीब वियो ऐं महबूब जे कदमन ते पंहिंजो सिर मुबारक रखियो। हाय हाय, छा असहाबी जो मर्तबो, छा असहाबी जो शान, छा मकाम, हे इश्क हुयो जे महबूब मुस्तफा ते जन पंहिंजा सिर कुर्बान कया, बच्चा कुर्बान कया, जन पंहिंजा घर छॾिया, जन पंहिंजा माल छॾिया, हर शे यार तां कुर्बान। हुजूर जे कदमन ते सिर मुबारक रखे ऐं अर्ज़ करण लॻो, चवण लॻो फुस्तो बिरब्बिल काबा, फुस्तो बिरब्बिल काबा, फुस्तो बिरब्बिल काबा, काबे जे रब जो कसम मुझे मन जी मुराद पूरी थी वई, काबे जे रब जो कसम मुझे मन जी मुराद पूरी थी वई, छो जो अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार जे कदमनि ते पंहिंजी जान घोरे रहियो आहे, सिर कुर्बान करे रहियो आहे। छा मकाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ नक्शबंदिन जो मुर्शिद, असां नक्शबंदिन जो मुर्शिद, असां जे सिर जो ताज सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। हुजूर सां मोहब्बत एतिरी अबू बकर सिद्दीक़ जी हुई जो हबीब किबरिया केतिरा भेरा पंहिंजी ज़बान अक़दस मंझां अबू बकर खे फरमायो, अबू बकर तू जन्नती आहीं, अबू बकर तू जन्नती आहीं। अबू बकर जो शान आहे, आशिकन जो शान आहे। तव्हां हज़रत बिलाल जी तारीख़ पढ़ी ॾिसो, हज़रत बिलाल जो शान पढ़ी ॾिसो। हज़रत बिलाल हाय हाय यार तन मन कुर्बान, काफ़र मारींदा हुया, पत्थरन गरम पत्थर ते सुमारींदा हुया, पर काफ़रन इएं चवंदा हुया ए बिलाल मुस्तफ़ा जो दर छॾ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या तुंहिंजे जिस्म खे साड़े छॾींदासीं, राख करे छॾींदासीं। पर हज़रत बिलाल जो इश्क अहिड़ो हुयो जो हज़रत बिलाल फरमाईंदो हुयो, सिर यार दा नज़राना ले यार ते कौलाए, ओ सिर यार दा नज़राना ले यार ते कौलाए, महबूब दी मर्जी है गल लावे या ठुकरावे, महबूब दी मर्जी है गल लावे या ठुकरावे, ओ जन्नत दी नहीं ख्वाहिश
ए मेरे खुदा मीनू है जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मीनू बस महबूब दे कदमाते मेरी जान निकल जावे है महबूब दे कदमाते मेरी जान निकल जावे है बिलाल चे तो कोई इन्हानू समझावे आप जी हाँ आखन ओनू आप जी हाँ आखन ओनू जिंदियां कालियां जुल्फां दी रब आप कसम चावे है जिंदियां कालियां जुल्फां दी रब आप कसम चावे समझा मिठा हुजूर जी मोहब्बत ईमान अभी करीम ने फरमायो क़यामत जे ॾियारे ओ उन सां उथंदो जंहिंजी दुनिया में जंहिंसां मोहब्बत हूंदी पोइ अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वल जमाअत खे यकीन आ बल्कि उम्मीद आ असां क़यामत जे ॾियारे हबीब किबरिया महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ठाहिया वेंदासीं उन महबूब सां गॾु हूंदासीं जंहिं महबूब जे लाइ हर को तड़पे थो ऐं छा छा चवे ओ यार माही नाल वो लग गया दिलियां यार माही नाल लग गया दिलियां अल्लाह मिले सी हा अल्लाह मिले सी बिछेड़ियां दिलियां यार कुनल नाल ओ लग गया दिलियां ओ तीर नजर दा मार सने को रो रो हाल सुनावा के को तीर नजर दा ओ मारस में को ओ सुनावा के को रोते रोते अल्लाह रोते रोते रातियां ढलियां यार कुनल नाल ओ लग गया दिलियां यार माही नाल ओ लग गया दिलियां करम वदा करम है यार माही नाल वो लग गया दिलियां अल्लाह मिले सी विछड़ियां दिलियां यार कुनल नाल ओ लग गया दिलियां हुजूर जी मोहब्बत आशिक हरदम चंदान जी मुझे मुर्शिद हरदम फरमायो अच्छा ओ दिलड़ी दिनम जतोखे दिलड़ी दिनम जतोखे इहा वापस वरण जी नाहे सिर जो कयो सौदो हाजत कुछण जी नाहे ओ समय दुनिया में सुहना बेहद हुस्न वाला समय दुनिया में सुहना बेहद हुस्न वाला तो सा मजाल के सिफ में बिहण जी नाहे है तो सा मजाल के सिफ में बिहण जी नाहे सिर जो कयो सौदो हाजत पुछण जी नाहे
कुदरत खणी बचाया, लखे जंग जख्मी कुदरत खणी बचाया, तुझी नजर जो मारियल असलों बचण जो नाहे, सिर जो कयो सौदो हाजत पुछण जी नाहे। वरी मेहरबानी दे सफ़दर जमाली जी इन जे यूट्यूब चैनल के लाइक ज़रूर कंदो। माशाअल्लाह दीन जी खिदमत करे रहियो आहे ॾाढो सफ़दर जमाली। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह दोस्तों।